नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे खां ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे शहर जे सिविल लाइन थाणे जे हद रसूलाबाद रोड ते चिंची मथां ट्रैक्टर चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में 5 सालनि जी मासूम ॿारड़ी अरम चांडियो संदुसि ॾाॾी पीरसन मसामत मियां ऐं 4 सालनि जो मुदसर लिगारी तॾे ते ई फोत थी विया आहिनि। इन मौक़े ते आसपास जे माण्हुनि ट्रैक्टर ड्राइवर खे सोगो करे पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त ॿिन्ही फोतियुनि जा लाश चांडका अस्पताल जे शोभा हादसात आंदा विया आहिनि। इन मौक़े ते फोती ॿारड़ी जे पीउ इख्तियार चांडियो ॿुधायो त असां रसूलाबाद रोड जा रवासी आहियूं। मुंहिंजी अमड़ धीउ सां गॾिजी अस्पताल खां घर तरफ़ अची रही हुई त ट्रैक्टर खेनि पोयां टक्कर हयो, जंहिं सबबु हीउ हादसो पेश आयो। ॿिए पासे ज़रूरी कार्रवाईनि बाद लाश संदसि वारसनि हवाले कया विया। लाश घर में पहुचण ते घर में कोरहम मची वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।